मार्केट में हितां रात ताज़ो ही मोबाइल दुकान जो है तोड़े करे चोरी कई है अचो तो दुकान वाले का हाल रखो या मुसलसिल कई सालन का ये रोज जो मामूल बन चुको है। कई दुकानदार हिकड़े रात में 7-7 8-8 दुकानदार जा भी ताला तोड़े लखे रुपये की चोरी कई है। कुछ अर्सो पहिरीं भाईजान जी दुकान में भी लखे रुपये जो शाम के टाइम में बिल्कुल डी जो गन पॉइंट से हथियार के जोर से लखे रुपये फुल कई वही। उन सो ॿियूं यूसुफ समय की चोरी थी वरी उन ही रात जो 1.5 लख जी हिकिड़ो मिस्किन माण्हू आहे ग़रीब माण्हू आहे इंताई महिनत करण वारो माण्हू आहे। हिकु त हिन हुकूमत PTI जी हुकूमत जे अचण खां पोइ कारोबार जो इंताई डाउन थी वियो आहे। कंहिं बि दुकानदारी जी इहा हींअर ख़ासियत कोन्हे त हू पंहिंजे दुकान जो किरायो 9-9.5 दुकान जो किरायो आहे किरायो ॾियण में पूरा आहिनि। उनजे बावजूद ही चोरी जो रोज़ आज़ाद थी बीठो आहे जेको ही बिल्कुलु रात जे टाइम में जंहिं वक़्तु जहिड़ो दुकान खे अचनि था तमामु वॾा हिकिड़ा थुल्हा थोरे क़िस्म जा अहिड़े क़िस्म जा ताला आहिनि जेके तव्हां ॾिसी सघो था। इन ताले जो तव्हां गन ॾिसो चोर ताले त खणी पई ही अहिड़े क़िस्म जा थुल्हा जेके ताला लॻल आहिनि उन्हनि खे कटे ही खणी था वञनि ऐं को उनखे रोकण वारो कोन्हे का इंतिज़ामिया कोन्हे का पुलिस कोन्हे का पुलिस जो राउंड कोन्हे। ऐं असां अपील कंदासीं हिन जे हुकुमराननि खे हितां जे MP MLA खे त घटि में घटि ॿियो नथा कराए सघो त CCTV जेके कैमराऊं जेको आहे हिते सॼे शहर में पूरी तौर ते लॻाए वञनि ऐं इंतिज़ामिया ऐं SSP साहिब खे इन ते पावर कराए वञे पाबंद करे वञे त महिरबानी करे हिते जेको आहे पुलिस ऐं रेंजर जी चौकी खे हिते फौरी तौर ते क़ाइमु कयो वञे। को बि दुकानदार हिते महफ़ूज़ कोन्हे। हिते लखेदार जेको हर को माण्हू पंहिंजे ख़ौफ़ में मुब्तला आहे। मां जेको आहे सो अपील थो कयां त इन फौरी तौर ते हीअ चोरी जेका थी आहे या जेके ॿियूं चोरियूं थियूं आहिनि फौरी तौर ते उन्हनि चोरनि खे ऐं ठगनि खे धाड़ियलनि खे फोरुनि खे गिरफ़्तार कयो वञे। हिन महिल ताईं जेके चोरियूं वधनि थियूं उन जो सबबु इहो आहे त चोरनि जो मन वधी वियो आहे। को बि जेको आहे हिन महिल ताईं सही माना में असुली जेको धाड़ियल या चोर गिरफ़्तार थी न सघियो आहे। जे अगरि हू गिरफ़्तार थी वञनि ऐं हुनखे सख़्तु सज़ाऊं मिलनि त पोइ हिन में शायदि कुझु हिनखे रुकावट अची सघे। लिहाज़ा मां जेको आहे सो अपील कंदुसि त हीअ जेका चोरी जेका रोज़ मामूल बणिजी वियो आहे माण्हू न त हिते हिकिड़ो तमामु वॾो लाहो पची रहियो आहे ऐं तमामु जेको आहे इलाइक़े जा माण्हू हिकिड़े वॾे एहतिजाजी तयारियुनि में जेको आहे करे हिकिड़ो तमामु वॾो एहतियात करे हीअ रोड जेको आहे ब्लॉक करे वेही रहंदा ऐं जेको आहे असां वरी बि इंतिज़ामिया खे MLA खे MPS खे गुज़ारिश था कयूं महिरबानी करे जेतिरो जल्द थी सघे इन जो सदभाव कयो वञे। सिक्योरिटी इंतिज़ामिया जे बंदोबस्त खे जेको आहे बहितर ऐं मुयसरु कयो वञे। हिते रोड रस्ता ठाराए लाइटूं स्ट्रीट लाइटूं हणी वञनि CC कैमरा जी तमामु सख़्तु ज़रूरत आहे जीअं उनखे उहे हिते लॻाई वञनि त जीअं जेको आहे हिते माण्हुनि खे तहफ़ुज़ जेको आहे जो अहसासु थिए न त हिते तमामु माण्हू परेशान आहिनि। असां जेको आहे सभु माण्हू हर को माण्हू हींअर पूरो गंगर जो माण्हू परेशान आहे ऐं SSP साहिब खे गुज़ारिश आहे त फौरी तौर ते हिकिड़ी खुली कचहरी गंगर जे इलाइक़े में कई वञे त जीअं गंगर जो आवाम गंगर जा लुटियल पुटियल माण्हू SP साहिब जे अॻियां ही पंहिंजी दाऊं ऐं दास्तान जेके आहिनि उहे अॻियां जेको आहे ज़ुल्म जा दास्तान SP साहिब खे गोशगुज़ार कनि त जीअं हुनखे अहसासु थिए त गंगर वारनि सां कहिड़ो ज़ुल्म आहे। ही पहिरियों दफ़ो असांजी चोरी न थी आहे। हीअ असांजो चोरी टियों दफ़ो थी आहे। पहिरियों दफ़ो असांजो तक़रीबन 1 लख जो माल असांजो चोरी कयो ताला टोड़े। उनखे बावजूदि मुंहिंजे नंढड़े खे हिते दुकान ते पिस्टल ॾेखारे जेट माल करे हुनखां फुर कई वई। हुनखां हे 3 नंबर आहे जेको असांजो राति जो 2:30 बजे ताला ॿई ताला असांजा टोड़े असांजो 1 लख खनि जो माल तक़रीबन 2-3 कार्टून मोबाइल जा असांजा ताला टोड़े उहे खणी हलिया विया आहिनि। हाणे असांखे महिरबानी करे असांखे चोरी वापसि करे ॾिनी वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो हुजे न त असां एहतिजाज जो दायरो वधाईंदासीं ऐं असांखे कुचले पियो थो वञे ऐं असांखे ओतिरा थी सम्झी असांखे निंदड़ो कयो असांखे मारियो थो वञे। असांखे हितां हल पढ़ण जी कोशिशि कई थी वञे। हीअ असांजो सिंध असांजो न आहे पाकिस्तान असांजो न आहे नगर फाड़े असांजी न आहे कंहिंजी आहे ओतिरा त जी न आहे कंहिंजी आहे। असां किथां जा आहियूं असां बि हितां जा आहियूं। असांजो हिते अज़ीज़ ख़ानदान असांजो ॻोठु आहे पंहिंजो। महिरबानी करे असांखे इंसाफ़ कयो वञे महिरबानी। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं मुतासिर दुकानदार ॿुधाए थो त 1 लख खां वधीक जेका आहे चोरी थी आहे ऐं हीअ चोरी पहिरियों जेको न थी आहे। गगर जे तमामु सीनियर सियासी समाजी अॻुवान जानो जानी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुननि ॿुधायो त हिते चोरियूं रोज़ मामूल बणी चुकियूं आहिनि ऐं गगर में इंसान जेका आहे अमन अमान क़ाइमु करण जे मसइले में बिल्कुलु नाकाम वई आहे। हिननि घुर कई त इलाइक़े जे मुख़्तलिफ़ चौकनि ते मुख्य चौकनि ते ख़ासि तौर ते मार्केट में CCTV कैमरा लॻायूं वञनि ऐं पुलिस गश्त वधायो वञे। हाणे ॾिसो था
त ही चोरी ऐं इन सां गॾु केतिरियूं चोरियूं थियूं आहिनि, इन जा पेरा इंस्टाग्राम ॻोल्हे सघे थी या न। जमशेद ज़ोराणी, सोच टीवी, मलिक, कराची। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजे चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.